अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। चंड्रु चवाई सच जे मुठो मूर न भाई। सुभान अल्लाह। हरिया चंड्रु चवाई सच जे मुठो मूर न भाई। कदहीं उभरी थोड़ो कदहीं उभरी गच। तोड़े बरे तुझे मुँह में मच। मट न भायाई प्रिय मुहम्मद जे। चेतो चंद्र तुझी जात मुँह पाड़िया न प्रिय सा। तू अच्छो मंजरा तू मुझो सजन हरदम सोझरो। अज 10 अक्टूबर 2023 कोट कजलो खान मुगेरी के अंदर लग कंबर शरीफ हजरत मौलाना साईं मोहम्मद सिद्दीक दामत बरकातुल्लाह आली जी हुकुम जी तामील कंदे तव्हां दोस्तन जी ज़ियारत जो अल्लाह से मौक़ो नसीब फरमायो। ऐं रबिउल अव्वल जी भी 23 तारीख़ हे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमण जो महीनो। मां उन पाक मोहम्मद करीम सोहणन जे सरदार इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया ज़ीनतुल अंबिया 1.25 लाख नबियन जे सरदार जी वाखान करण थो घुरां। गर्मी भी जरूर आहे पर यकीनन असांजा जेके पघर निकरंदा मन क़यामत में नेकीअ वारे ताराज़ू में रखिया वञन। बुॾल बेड़ा तरी तरी। अचो मदीने जे मीर जा दीवानो पाक मोहम्मद करीम जा परवानो। उन हबीब जी तारीफ तो पिया जंहिं नबियन जे सरदार नबी जे लाइ 1.25 लाख नबियन भी रब को रोई दुआऊं घुरियूं त रब असां के नबी न करे हां इन दिलबर मोहम्मद जो उम्मती करे हां। शुक्र कर बिना घुर के उन मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमे जी दौलत सां रब नवाज़ियो आहे। रब जी असां ते मेहर। मां दिली दुआ करण आयो आहियां त मदीने जे मीर जो सच्चो दीवानो करे। आमीन त चओ ना। वो मां छो न चवां जिस दिल में मोहम्मद की उल्फत नहीं है समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है।
कजले खान मुगेरी वारा जे नबी जी मोहब्बत को नथी जन्नत वञण जो आसरो न कजाई ऐं जन्नत जे अंदर लाड़ काणे ऐं कंबर जा वाणिया भील बागड़ी कोली न वींदा जन्नत में मिठे मोहम्मद करीम ते कलमे पढ़ण वारा वींदा ऐं जन्नत हसीना ऐं जन्नत सोहणी जन्नत पाक ऐं जन्नत में वींदा त पाक मुत्तकी बाना वींदा कुरान फरमाए तो इन्नल मुत्तकीन फी जन्नातिन व उयून मां दिली दुआ करण आयो आहियां अल्लाह ताला असां के परहेज़गार मुत्तकी बनाए अल्लाह महबूब जो एक नंबर उम्मती करे सोहणे जो सच्चो गुलाम करे ओ मां छो न चवां कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज क्या है लोह कलम तेरे हैं ये तो अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का ओ मुजादा नबी जी गुलामी कबूल कर उन नबी सां ठाह कर उन नबी सां प्यार कर जे नबी जे सदके रब जोड़ियो ही जहां अचे तो पूरी कायनात जे इंसानन काग में अल्लाह से आदम नबी के पैदा कियो आदम नबी अकेलो धरती ते अकेलो इंसान अकेलो मानू होंदो आपको बोर थींदो को चंदो को दोस्त हो जे को संगी हो जे जैसा कचारी तो क्या अकेलो अल्लाह से फरमाए तो आदम दे हवाल शा मसलो आ जैसे डाढो मुझो थियो अकेलो को संगी तो हो जे को साथी तो हो जे जैसा कचारी क्या अल्लाह फरमाए तो आदम संगती न पर संगत्याणी थोड़ाई शादीशुदा त गाल है न गैर शादीशुदन ते मयारी कानी तो खबी पासीरी मां डाडी हवा के पैदा की चौ न सुभान अल्लाह डाडी हवा के पैदा करे रब तो फरमाया आदम चे जी अल्लाह चे तो जो निकला हवा साथो क्या पर बुधाए त हक मोहर शादी दे तहां भी हक मोर नो हो दो मौलविन चे हो दो शादी दे को चो दो सोन जी मुंडरी को चो दो सोनो लेकट को चो दो से बकरी को चो दो मेडी दो मांस अल्लाह से जने आदम नबी के जो आदम तू शादी दे आदम चवे तो मौला न मुवट सोन न चांदी न पैसो न ढोर न ठगो मा छा दियांस अल्लाह फरमाए तो आदम सब का ऊंचे में ऊंचो तोहफो तो दसाई जैसा काई से मुकाबलो न करे वो केड़ो तोहफो आके मुझे आखिरी नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद जो तोहफो पेश कर बस मोहर अदा थी गई सुभान अल्लाह ठरिया इतो मालूम तो त कायनात न होई सोहणो मोहम्मद होयो चौ न सुभान अल्लाह जे पाक मोहम्मद करीम जी मिठी अम्मा आमना थी फरमाए जडे मुझो सहणो मुझो दिलबर नबी मुझो पाक मोहम्मद करीम मुझे बचन में ना आयो हो त मक्के में कहत मक्के में डुकर मक्के जा वण पहाड़ जबल भी सुकी विया अम्मा आमना फरमाए थी जड़ी रात मुझो दिलबर मोहम्मद अरबी नबी जो नबी इमामुल अंबिया मुझे शिकम मुबारक में आयो मा सुबह जे टाइम ते मक्के जे पहाड़ ने निगाह के त सुकल पहाड़ भी सावा पे नजर अचन वण भी सावा पे नजर अचन वणन जगह गुजरा पे तो वण झुकी सलाम क्या करन जबल झुकी सलाम क्या करन ये आवाज पे मुझे कनन में अचे पुशरा लकिया आमीना तहां जी सुभान अल्लाह सफा डिमा लगे तो तहां जा सेल सड़ी है आमीना तोखे मुबारक होजे तोखे खुशखबरी होजे अमड़ आमना थी फरमाए जबलन में तके वणन में तके पुछा थी शादी मुबारक ऐलान तो के सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमिना अगिन पोइन जो सरदार मिठो मोहम्मद अरबी तुझे शिकम में आयो आ इनी जे करे मां रब तोखे वडे शान ए मान वारो बनायो आ सुभान अल्लाह में सफा सुस्ती है अज मां ता के सुभान अल्लाह जो रड़ियों बुधण तो चाहा तो त मरण का पोया सुभान अल्लाह कम ही वाक्यो तो अचे एकड़ो बुजुर्ग अल्लाह जो वली ये कब्रिस्तान में पे वनी त कब्रिस्तान में गुजरो तिकड़ी कब्र में कुरान जो आवाज पे अचे कब्र में कुरान जो आवाज पे अचे अल्लाह से करे करे पंजन पानन के ये मंजर दिखारींदो आ ये कब्र जे मथो बी करे कब्र वारे का पुछा तू करे ओ कब्र वारा केतरो अरसो तोखे कब्र में थियो आ जे मुके 1000 साल गुजरी विया हिन कई घणा खत्म पड़या थी कि अंदाजो ही नाही करोड़े अरबे खरबे खत्म पड़या थम पर ओ जी अरा टके जो फायदो नाही तू खुश नसीब आ तू मुके एकड़ी सुभान अल्लाह जो सवाब दे मां करोड़े अरबे खरबे खत्म जेके पड़या थम तुझे नाले थो कया इता मालूम छो
मरण खां पोइ केतिरियूं बि नेकियूं कंदे यार कम न ईंदई जे हाणे कंदे इहे तुंहिंजे फ़ाइदे वारी अञा बि चओ न सुभान अल्लाह अञा बि तव्हांजा चप नथा चुरनि पोइ मां छा कयां दिली दुआ करण आयो अल्लाह उन हबीब किबरिया रहमत दो आलम सा सच्ची मोहब्बत नसीब करे जे नबी आमिना जे लाल बिठे मोहम्मद करीम के पत्थरन भी सुञातो आ चो न सुभान अल्लाह अमर आमना फरमाए जने मुझो सोनो नबी मुझो दिलबर नबी मुझे पेट में ना आयो हो मां बकरन के चारण वींदी पत्थरली जमीन हो जाए करे जने मां आमना के पेरन में पत्थर लगंदा हा शाला पेजी विंदा हा रत वहणो शुरू थी विंदी ही अले केतरा दी तो जख्म में फट छुटाईंदी हम पर जने मुझो सोनो नबी मुझो दिलबर नबी मुझो पाक मोहम्मद करीम मुझे बचन में आयो मां आमना फरमाए थी बकरन के कुटे कुटे अगिया क्या तो बकरियों भी अगियो न पियो हलन पत्थरली जमीन मोम खां वधीक नरम मो बकरियों भजाए भजाए मुखे थकाई दियो पर हुजूर जी बरकत जे करे बकरियों भी अगियो न पियो हलन हेठ इशारो थियो आमना अज खां वठी बकरियों तुझे अगियो न हलंदे छो त सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन आमिना अजन पड़न जो सरदार मिठो मोहम्मद अरबी तुझे पेट में हुजे हेठ किए तोखे निवाया हेठ किए तोखे झुकाया कुर्बान वञा आमिना हाने कुर्बान वञा खूह ते पहुतिया हुआ डोल रसा खणंदी हुई पर हबीब किबरिया जे करे रसे डोल खणण जी जरूरत नाहे पानी के इशारो करण तुझो कम तुझे कदमन में पानी पुजाण मां अल्लाह जो कम सोहणो नबी आहे दिलबर नबी आ जो 1.25 लाख नबियन जो ताज आ सोने हुसैन जो नानो आ चओ न सुभान अल्लाह हे वाहिद जमात जमियत उलमा इस्लाम जो बंदी थई हे चैन यारन के भी मनी दिया त पंजतन के भी मनी दिया चओ न सुभान अल्लाह असा अबू बकर साईं जा भी गुलाम त सोने उमर जा भी नौकर त सोने उस्मान जा भी मुरीद सोहणो अली त असां जी दिलनि जी धड़कन आ चओ न सुभान अल्लाह जो अली अली आ शेर जली जो हक जो वली असां मुसलमानन जो अली इमाम आ जो अली के न मनिया जो वडो बेईमान आ या अली जला सजन फरमाए अली फरमाए जी मोजा सोना फरमाए अली तू अल्लाह जो शेर आ के नबी सही असदुल्लाह जो लक़ब दिनो असा उन अली जा किए न मुरीद थू जंजा बच्चा कुरान जा हाफिज कारी बणया चओ न सुभान अल्लाह मानू असा को कावड़िया वेठा हन ए देवबंदी हन ए वहाबी हन अली के न मनीदा हन मां अल्लाह जे कुरान जो चवा तो अली के न मनियो हा तो दाढ़ी न रखो हा पटको न बोडो हा सीने में कुरान न हुजे जुबानी अली अली के नारे हण वारन जा सीना कुरान को खाली जुबान कुरान का महरूम दिल्ली अली असा प्यार करण वारन के सीनन में तोखे कुरान गूंजते नजर ईंदो छो त अली पाण भी कुरान जो हाफिज हो त आलिम हो त घरवारी भी हाफिज यानी आलिम यानी त बच्चा भी कुरान जा हाफिज आलिम पढ़या तो सुभान अल्लाह कावड़े वेठो आ हकीकी अली के परवानन के सुञाण जी कोशिश कर अच असां जे मदरसन में 7 सालन जा बार मा तोखे कुरान जा हाफिज कारी माहेडे नवाब शाह जे पासे दे व्यम उते बोजदार बिरादरी जहा उते दस्तार जो जलसो हो मा रात जो देर सा उते पहुतम अल्लाह सैया जे कुरान जगो वेठो आ मुखे उनन जो सही दस्तार बली तमाम तवा हिक को टाइम टपियो आ सर्दी जी मौसमात दस्तार थी वया पर न्याणी जी दस्तार रहला उन के मथे ते तहा के रो रखंदो मा जडे उन न्याणन का पूछा के ए हाफिजानी हन सा कतार में बैठी हूं पर सफा नंढी मुके छोसे भली इम्तिहान वठो वो नंढड़े में नंढी छोकरी उनके सड करे चमा समा जातो दिल घुरई त कुरान पढ़ मुके जैसे इम्तिहान तवा त वठो वरी मां किए पढ़ा जातो दिल घुरे वो बुधो त मां बुधाया एक कावड़िया वेठा जो बंदन मुल्क विञायो आ ये देवबंदन आलमन जी मेहनत जमियत जे जो जवानन जी मेहनत आ नंढड़ी शुरू थी वी औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम ई पढ़ंदी वई माके जैसे अन्या दसो त काथो पढ़ा मा तो अदी मुजम्मिल बुधाई शुरू थी वई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल मुजम्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्फहु अविन कुस्मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला
जेके भी स्टेज ते वेठा हा सबने जी अखिन मां पानी पे हले मां पाण रोआ पियो मां इए पे समझा जो मिस्र मां कारी अब्दुल बासित कब्र मो निकली ए देवबंदन जी मेहनत ए कावड़िया वेठा देवबंदन मुल्क विञायो आ देवबंदन त तोखे बच्चा कुरान जा हाफिज ऐं कारी करे ॾिना आहिनि ओडे वञो कंबर जे शहर में साईं मोहम्मद आलिम साहब जो फर्जंद वेठो आ दुनिया पाण छॾे वियो पर लखे कुरान जा हाफिज ऐं कारी छॾे पाण मरियो कब्र में पुगो अज उहे कुरान था पढ़न जा शागिर्द बच्चा कुरान था पढ़न मां यकीनन चवां तो ॾींहुं क़यामत दिन जो खातो खुलियो पियो आहे सवाब मिलनी कोशिश कयो त बच्चन के कुरान पढ़ायो बच्चन के दीन पढ़ायो मुहम्मदी फरमान पढ़ायो खुदा जो कसम है कुरान वाली डिग्री या अथव मरण का पो भी कम ईंदव ए दुनिया वाली डिग्री मरण का पो ते धूड़ पई पाईंदी पर कुरान वाली डिग्री कब्र में भी हलंदी त क़यामत में भी हलंदी अब या डिग्री हुजे या न हुजे वडा वडा असा ऑफिसर ॾिठा आहिनि खुदा जो कसम कुरान पढ़ियल न सखर में हाई कोर्ट जो रजिस्ट्रार हो मुझो दोस्त हो मुझे अगे रोए पे मुखे जैसे बाबे जुल्म कयो आ मुखे अंग्रेजी एतरी पढ़ाई जो मां अंग्रेजी फुल ॻाल्हाईंदो हा पर कुरान न पढ़ियो सो बच्चन के कुरान पढ़ायो है आरजी जिंदगी थव अबदी जिंदगी की तैयारी कर मदीने वाले साईं वारो दीन पढ़ाए चो बच्चन के हाफिज भी कंदा से ता आलिम भी कंदा से चो इंशाअल्लाह ये उलमा जी मेहनत ये देवबंदन जी मेहनत खुदा जो कसम अज रब जी रहमत थी वसे सुबह खा वठी ट्रेन को टाइम चढ़ी हुआ पर अन्या भी कुरान जी महफिल ये मुवहिद आलिम आया है चौ न सुभान अल्लाह साईं मोहम्मद सिद्दीक अल्लाह जी मेहरबानी सा मुवहिद जमात जी अगवानी करे रहे चौ न सुभान अल्लाह मां छो न चवां दिल भर देवबंद आलिम अज कुरान बुधाइणो आया थई सुभान अल्लाह ढरिया पघर मुंजा था निकरन सुभान अल्लाह तहां नथा तो ठीक आ मां निभाए दिल भर देवबंद आलिम अज कुरान बुधाइणो आया थई कोने मदो दिल भर देवबंद आलिम अज कुरान बुधाइणो आया थई शिरक कुफर खां दूर करे ईमान बचाइणो आया थई जेतो बुधो बुधो कुरान हदीस ऐं ज़ोर जी मेंदी नाहे ज़ोर जबरदस्ती नाहे बुधो त सही हिकड़ा त झलिन था बाबा एॾे न वञो ए वहाबी थो एॾे न वञो हुजूर खे न मञींदा अथव ए अली खे न मञींदा आहिनि अहल बैतन खे न मञींदा आहिनि असां कंहिंखे बि झलींदा न आहियूं झले उहो जंहिं दुकानदार जो खोटो सौदो हुजे असां वटि सचो सौदो कुरान वारो आहे उन्हनि खे पक्का ते एॾे विया त साॾे मोटी न ईंदा हुननि वटि कुरान आहे खोले ॾेखारींदा चओ न सुभान अल्लाह तॾहिं चए थो ॿुधो ॿुधो कुरान हदीस ऐं ज़ोर जी मेंदी नाहे कोई नाहक पधरो थींदो कुरान ॿुधण सां आहे रहमत जो थो मींहों वसे है रहमत जो थो मींहों वसे इहो वंड विरहाइणो आया थई दिल भर देवबंद आलिम अॼु कुरान ॿुधाइणो आया वरी चवंदा वाके कुरान पढ़ंदा आहिनि पर पीरन खो झलींदा आहिनि यार कसम थो अल्लाह जो असांजे कंहिं मौलवी झलियो आहे न वञो पान वींदा हूं वलियन के ट्रे कुल पढ़ी दफा नहीं पर एतरो असा झलींदा वञो सदा पर चा वठी न वञो औरतों वठी वठो मुजावर निभागा बैठा थव अब गाल गलत तो कया सही मुजावर एड़ा निभागा ओ तो न बाबा ससुमर बंद कर वाने वधी तहां जी मर्जी ईमान त विञायो पर गैरत में भी हथ खणाईंदा नबी तो फरमाया ला यदखुलुल जन्नत दयूसा बेगैरत जन्नत में न वेंदा असा चो गैरत वारा हूं पंजा बच्चा वठी न वेंदा हूं बच्चा न रोलींदा हूं तने बुजुर्ग चवे तो कोन झलन था पीरन खां पर रीत शरैया हलणी मुवहिद ॻाल्हाए न मुशरिकन ते मयार का कोन झलिन था पीरन खां पर रीत शरैया हलणी बख्श पढ़ी कुरान तिनखे
ओ अता बख्श पढ़ी कुरान तिनखे ध्यान छिकाइणो आया थई दिल भर जो बंदो आलिम अज कुरान ॿुधाइणो आया थई। खुदा जो कसम ही कुरान रहमत वारो थो बरकत वारो थव। इन कुरान ॿुधण सां तुंहिंजो मेरो अंदर भी साफ़ थी वेंदो। अचो अल्लाह जे कुरान सां मोहब्बत कयो। ही कुरान जहन्नम खां बचा जन्नत वठी ॾींदव। मुसलमानो मदीने वारे साईं जो शान ॾिसणो हुजे त हिन कुरान खे पढ़ जे पाक मोहम्मद करीम की तारीफ तौरात में इंजील में ज़बूर में कई पर जे कुरान के खोले पढ़दो वींदे वर्क बरकत मिठे मोहम्मद की तोखे वाखान नजर ईंदी। काथे फरमाईवा मा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। चओ न सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए मुझा महबूब तोखे बिनी जहान जला रहमत करे मोकलियो। हेडे हेडे माडे तक हे केर वेठो आ हे केर आ ॻाल्हायो सब हिन ॾे ॾिसो मत हिन जी बेअदबी कयो क़यामत नकारी थी वञे। हिन स्टेज ते जेको भी ईंदो इंशाअल्लाह उन बुजुर्ग जी ज़ियारत थी। हे शहीद जो बचड़ो आ जो अचे थो जंहिंजी ज़ियारत करण तव्हां भी आया हो असां भी आया आहियूं। असां इन शहीद जे बचड़नि जा नौकर छो तो खुदा जो कसम इन जो बाबो जेको हो जर्नल जमियत डॉक्टर खालिद महमूद सुमरो खुदा जो कसम आखिरी घड़ीअ ते हिन दीन जे लाइ जंग विड़ंदो रहियो इन धरतीअ जे लाइ जंग विड़ंदो रहियो। अॼु उन जा बच्चा भी जेकॾहिं राशिद महमूद जी सूरत में ॾिसंदे उहे भी हमेशा निंडूं फिटाए करे ही मैदान ते निकतल हिन। हेॾो तारिक खालिद महमूद मैदान ते निकतल आहे। न त हिन दौर में तव्हां हालात पाण ॾिसो था। वाह जवानो तव्हां निंडूं फिटाए करे पाक मोहम्मद के आशिकन के नबी जो शान भी बुधाए रहे। मां दुआ करण आयो हां अल्लाह हक जे आलमन सा मोहब्बत नसीब फरमाए। असा के खुशी असा के कायद दिलेर मिलिया है बहादुर मिलिया है जमियत जा जोधा जवान मिलिया है। खुदा जो कसम सा जो डॉक्टर साहब शहीद हुआ जेके रब शहादत एड़ी उच्ची ॾिनी एड़ी शहादत कंहिंजे लीडर के कान मिली। तवज्जो करना दुश्मन चौंदा त डॉक्टर हेड़ो तेड़ो न अल्लाह ॾेखारियो ओ दुनिया वारो पाक मोहम्मद जी सुन्नत पढ़ंदे सुबुह जी नमाज में रब शहादत जो ताज पारायो छो त शहादत उच्चे में उच्ची मौत आ। असां खुदा जो कसम खुश आहियूं त असां के रब एड़ो कायद ॾिनो। नारे तकबीर जिंदा है डॉक्टर कल भी खालिद आया था कल भी डॉक्टर आया था। नारे तकबीर जिंदा है जमीयत मुफ्ती की जमीयत मदनी की जमीयत हानेजवी की जमीयत पेरवालों की जमीयत अमरोटी की जमीयत हक्कानी की जमीयत डॉक्टर खालिद की जमीयत हजरत अल्लामा तारिक की सूरत में जमीयत। नारे तकबीर शहीद अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो डॉक्टर साहब जे दुश्मनन ते खालिद महमूद जे कातिलन ते। नारे तकबीर आया आया शेर आया आया आया। नारे तकबीर हजरत अल्लामा तारिक खालिद महमूद सुमरो। माशाअल्लाह सब दोस्त पंहिंजी जान ते वेही रहन। इंशाअल्लाह असां जे महबूब कायद जे बचड़ो इंशाअल्लाह हिन कुर्सी ते ईंदो जंहिंजी ज़ियारत भी थींदी जंहिंजो बयान भी थींदो ऐं असां मदीने वारे मोहम्मद करीम जा दीवाना सुभान अल्लाह मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो। मां अर्ज़ कम त हर जलसे जो डॉक्टर साहब सिंगार हूंदो हो पर अॼु हिन स्टेट जा सिंगार वरी हिन जा बचड़ा जाथे जो अचन था त जवान ही कुसजन था पिया माण्हू इस्तक़बाल था कनि छो था करनि। वाह डॉक्टर साहब तुझे खून खे रब रंग लातो आ पर जमात जो भी नालो रोश। उहे इलाका हुया जाथे असां के जमियत जा झंडा नजर न ईंदा हा। डॉक्टर साहब जे खून जी बरकत सां जाथे जो वञूं था त जमियत उलमा इस्लाम जा झंडा था लहराए। चओ न सुभान अल्लाह। मां दुआ करण आयो हां अल्लाह मदीने वारे साईं सां सच्ची मोहब्बत नसीब करे। आमीन कजो। असा चो मुवहिद आहियूं मां छो न चवां तौहीद की अमानत सीनों में है हमारे। सुभान अल्लाह ढरी थी तौहीद की अमानत सीनों में है हमारे आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा।
मुवहिदन जो जलसो आ, तौहीद परस्तन जो जलसो आ। अल्लाह जी मेहरबानी सां साईं मोहम्मद सिद्दीक साहब अल्लाह इन जी जिंदगी में उम्र में बरकत अता फरमाए, जो मेहनत करे हिन गर्मी की शिद्दत में रबिउल अव्वल के महीने में पाक मोहम्मद करीम जी सीरत जो जलसो रखियो आ। मैं यकीनन चवां थो के पथ करे आया हो, कदम कदम ते तहां जो नेकू लिखी वींदियूं दर्जा बुलंद। बस मां टिको वाइज करण नथो चाहियां, पर मां एतिरो जरूर चवंदुम अल्लाह तोखे जिंदगी में सोने नबीअ जो रोज़ो ॾेखारे। आमीन त चओ। आहे मदीने वञण जो शौक़ न नथा ॻाल्हायो, मूंखे लॻे थो अञा तव्हां हिते कंबर घुमो। केर मदीने वेंदा उहे हथ त मथे खणनि न। इंशाअल्लाह मदीने वञबो, जे मदीनो ॾिठो न आहे, ॼायो ई न आहे। हिकड़ो पे मूंखे चवे मौली साहब मदीने उहे वेंदो जेको पैसे वारो हूंदो, गरीब मदीने कीअं वेंदो? मां चुम न अदा करोड़पति रहिजी विया आहिनि, गरीब मदीनो ॾिसी आया आहिनि। ये खुदा घुरे त गरीबन के घुरे, न घुरे त अमीरन के न घुरे। मौलाना जुल्फकार अली नक्शबंदी साहब उन पंहिंजे किताब में हिकड़ो वाक़ियो आंदो आहे, बस इहो बयान करे ख़त्म थो कयां। हिकड़ो गरीब हिकड़ो मिस्कीन ग्वालो हुयो, मीहन खे ॾोहींदो हो, गौन खे ॾोहींदो हो, गाह मलींदो हो, पर मदीने जी ॾाढी सिक हुयसि। चए पियो अल्लाह मूंखे मदीनो ॾेखार। रोईंदो 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 लाहौर जी स्टेशन ते आयो। माण्हू पुछा पिया करनि कीअं आयो आहे? चर मां मदीने वेंदुम। केड़ी गाड़ी वेंदी, केड़ी रेल वेंदी? मां मदीने वेंदुम। माण्हू चुसड़े चरिया हितो गाड़ी का मदीने न वेंदी आ। चर मां मदीने वेंदुम। चे भला ॾे ख़बर पासपोर्ट थी के न मूं वटि पास थो, न वीज़ा थो, न पैसा थो। अल्लाह में को मदीना ॾेखेसी। सुभान अल्लाह कयो ई नथा त मदीने कीअं वेंदो? जीअं जो स्टेशन ते जो होयो एकड़ो टीटी हो रहमदिल, उन चस बाबा मैं ते को घिन वेसा वेह वेह गाड़ी में वेह वेहारे मानी भी खाराइंदो आहे, पानी पानी पियारिंदो आहे, सिधो कैंट स्टेशन कराची में लाथे। जे बाबा हाने खोड़ पंध करायो त मैं अगना रब फजल कंदो। कैसे केड़ी गाड़ी वेसी ऊते वने बहा। अगे जमाने में टांगा हलंदा, पुराने दौर में उन टांगे ते विहारे, टांगे वाले के किरायो भी न। चे बाबा हिन के उते वनी लाए जा जेके बहरी जहाज जिद्दे वेंदा आहिनि। अगे पुराना माण्हू पानी वारे जहाज़न जो सफ़र कंदा हा। आयो ते जडे जहाज़न के अड्डे ते पहुतो त माण्हुनि खां पुछा कई, चई मूंखे मदीने वञणो आ, कीअं जहाज़ में चढ़ा? उन्हनि चयो पास वीज़ा। चे मेरे कोल न पैसे हिन न वीज़ा है, कुछ कहनी मैं को मदीने वञणो है। हिकड़ो कुली हो रहमदिल, उन चयो सबा वनी त मिस्कीन तू न सगंदे, हिकड़ी तो सां मेहरबानी था क्यों? उन कुली पंहिंजा कपड़ा ॾिनसि। चे पंहिंजा कपड़ा छापर में विझो, तू हितो सामान हाजन जो खणी अंदर जहाज में वनी रखी, उते पंहिंजा कपड़ा पाए जा। ॿियो कुली ईंदो उहे कपड़ा खणी ईंदो, इंशाअल्लाह तू मदीने पुॼी वेंदी। जहाज के अंदर वेठो आ, वेठो रोए तो अल्लाह मुखे मदीनो ॾेखार जाई, सोने मोहम्मद जो रोज़ो ॾेखार जाई, तेसी ते न मार जाई। 8 ॾींहं जहाज सफ़र कयो, 8 ॾींहंनि खां पोइ पुॼंदो हो। रात जो वॻड़ो आहे, असुर जो टाइम थियो, परे खां बतियूं ॿरंदे हिन खे नज़र आयूं। माण्हुनि खां पुछा के हे छा जूं बतियूं? चई इहे महबूब मोहम्मद जे मुल्क जूं बतियूं ठही। अल्लाह मुखे मदीनो ॾेखार, जल्दी ॾेखार, जल्दी ॾेखार। उन्हनि चुस ॻाल्हि ॿुध, हेसी ताईं आयो आं, जिद्दे जी पुलिस सख्ता लहण न ॾींदई। हेॾो त मेरे मेहरबानी थी वई, जहाज में भी चढ़ियो आं, पर वापस मोटाए छॾींदई। रोई करे थी अल्लाह मुखे मदीनो ॾेखार जाई। हीअं रड़ करे थे मौला तेसी ते न मार जा, जेसी ते रोज़ो न ॾेखारे, काबो न ॾेखारे। हीअं समंदर में टप ॾिनई, आई जो छोली त छोली जवान खे खणी हीअं उॾारे मञी करे मथे मथे उछलियसि। मथे मथे अची पहुतो, हिकिड़ो पेट मिली वियुसि। हीअं घुमंदो 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 अची रस्तो बणंदो वियो। अल्लाह जी मेहरबानी थी वई। काफ़ी 5 कलाकनि खां पोइ ॾिसे त सुभान अल्लाह हिकिड़ा माण्हू बीठा आहिनि। हिकिड़ो नौजवान आहे जेको गऊं खे ॾोहे पियो, घरवारी बि गॾु, पर गऊं मिड़ेसि न पई। गऊं कॾहिं हेॾे पई पुल ॾे, कॾहिं हेॾे पई पुल ॾे। हो त वीचारा अणॼाण हा, हे त ग्वालो हो, गऊंनि खे ॾोहींदो हो। अची गऊं जी पुठीअ ते हथ जो रखे त गऊं ठरी वई त असुर ॾोहण वारो अची वियो आहे। बिस्मिल्लाह करे ॾुधाई, बाल्टी भरिजी वियसि।
अरब के ॾाढो वणी वियो। अल्लाह जॾहिं महिरबान थींदो आहे त देरी न कंदो आहे, केवलनि खे माकुड़नि खे घुमाए तूं असां त अशरफुल मखलूकात आहियूं। अरब सगोरे चयोस बाबा हाणे तोखे मां हिते नौकरी में रखां थो, बस मुंहिंजो गऊं बि ॾोहींदो कर, गाह बि ॾींदो कर, खे चारींदो कर, ख़िदमत कंदो कर, तोखे मज़दूरी मिलंदी। हिन चयो ठीकु आहे मड़े हाणे कुझु ॾींहं हिते गुज़ारिया पोइ अॻियां वरी वेंदुमि। गऊं बि ॾोहींदो रहियो, महीनो गुज़री वियो, गाह बि मलींदो रहियो, रोईंदो बि वते पियो, गऊं बि ॾोहे पियो। चए पियो मौला आयो त मदीनो ॾिसण आयो हुअमि, पर उते बि गऊं ॾोहींदो हुअमि, उते बि गऊंनि खे गाह, हिते बि गाह थो विझां, अलाए कॾहिं मदीने वेंदुमि। अरब रहम दिल हूंदा, रहम आयो। अरब सगोरे चुस ॻाल्हि ॿुधो, परेशान न थी, छो थो रोई? घर याद आयो थी, पीउ मां याद आया थी कि न मैं उथे भी गमिया ॾोंदा हूं, इथां भी उहो कमु। अलाए केतिरा वक़्त अञा ॾोहींदुमि, मूंखे त मको मदीनो ॾिसणो। अरब चयसि ॻाल्हि ॿुध, परेशान न थी। मके पाक में भी मुंहिंजो गऊंनि जो वाड़ो आहे, मदीने में भी वाड़ो आहे। चओ न सुभान अल्लाह। उते तोखे मोकिलियां थो, उते तो गऊंनि जे वाड़े जी बस निगहबानी कर, हित भी कॾहिं मके रहो कॾहिं मदीने रहो, असल तोखे पक्को वीज़ा थो कराए। पक्को वीज़ो लगी वियो, मके मदीने में रहे पियो। आयो हिकड़ी का अगे माण्हू वींदा 5-5 साल उते रही पवंदा हा, कमाईंदा हा, 5-10 सालन खां पोइ के मोटंदा हा, खतन ते गुज़ारो थींदो हो। बहरहाल हाणे त मोबाइल जो ज़मानो आहे, ही काबतुल्लाह जो तवाफ पियो करे, उहे यार हिन खे मिलिया जेके बेड़े में गॾु जहाज में गॾु हुया। उन्हनि चयो अड़े तूं जीअरो? रोई करे चई रब जो फज़ल थियो आहे, जीअरो बि आहियां। हाणे मके मदीने जो पक्को वीज़ो थियो, हाणे मां कोठ मोटी न वेंदुमि, हिते गऊंनि जी भी ख़िदमत कंदुमि, काबो भी ॾिसंदुमि त रोज़ो भी ॾिसंदुमि। वठी आयो पंहिंजी जाइ ते, हलो मुंहिंजी बैठक आहे, उते हली विहारियईं, मानी भी खारायईं, खीर भी पीआरियईं, चई मदीने भी हलो त तव्हांखे ओॾे बि। सो मां भी दुआ कयां थो, अल्लाह तव्हां भी सभु मके मदीने हलिया वञो। छा रखियो आहे हिते हिन सिंध में असांजे आहे त मज़ो मदीने में न, या दुआ घुरा मदीने हलूं या सदाई त पिया नथा ॻाल्हाए। लॻे थो तव्हांखे मड़ी शौक़ घटि आहे। जे अथव मदीने वञण जी नियत त साईं खे मां अर्ज़ कयूं अञा त पिछाड़ी में तव्हां लाइ बि दुआ घुरे त सभई हलूं, साईं मोहम्मद सिद्दीक़ भी हुजे ऐं पर में मां भी लड़। आमीन। साईं सखिया के तू सीट मां वठी नारे तकबीर।